ओम शांति। हाणे संकल्प करो मां शांत आत्मा आहियां। मन में चओ मां शांत आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां ज्ञान स्वरूप आत्मा आहियां, मां प्रेम स्वरूप आत्मा आहियां, मां आनंद स्वरूप आत्मा आहियां, मां पवित्र स्वरूप आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार परम आत्मा परम पिता परमात्मा चईंदा आहिनि त जीअं असांजे शरीर ते नाम आहे न, उहो उन आत्मा ते नाम आहे शिव। उनजो नाम शिव आहे, असली नाम शिव आहे। बाक़ी त दुनिया में माण्हू उन्हनि खे ॾाढे नाम सां सॾु कंदा आहिनि, लेकिन परम पिता परमात्मा जो असली नाम शिव हूंदो आहे। शिव अर्थात कल्याणकारी। त परमात्मा बाप असांखे हिन सृष्टि ते अची करे कहिड़ो परिचय ॾींदा आहिनि? हिकु त स्व जो परिचय ॾींदा आहिनि कि मां केरु आहियां, मां केरु आहियां, मां आत्मा आहियां। ऐं मुंहिंजा आत्मा जो पीउ केरु आहे? परम पिता परमात्मा। मतिलबु अञा ताईं ॾिसो, दुनिया में माण्हू चईंदा आहिनि न, चारों तरफ़ लॻाया फेरा त बि तव्हां सां दूरि रहिया। मतिलबु परमात्मा खे माण्हू ढूंढे ई थो, अञा भॻवान खे ढूंढे ई थो। भॻवान जो यथार्थ नाम रूप देश काल कंहिंखे पतो ई न आहे। चईंदा न, तुंहिंजी गत मत तूं ई ॼाणे। त भॻवानु हिन सृष्टि ते अची करे पंहिंजी गत मत ॾींदो, अर्थात जीवन में कीअं सुख शांति में रहूं, मत कहिड़ी श्रेष्ठ मत ते हलूं जंहिंसां असांजे जीवन में सुख शांति थिए। अॼु दुनिया में माण्हुनि खे श्रेष्ठ मत ई त न आहे न। श्रेष्ठ मत अर्थात ऊची मत जो भॻवानु ॾींदो आहे। त भॻवानु त निराकार आहे, उनखे त पंहिंजो शरीर अथसि न, त उहो पंहिंजी मत कीअं ॾींदो अची करे? परमात्मा खे परमात्मा पंहिंजी मत कीअं ॾींदो अची करे? कि हिनखे शरीर में अची करे ई ॾींदो न। हाणे माण्हू चईंदो आहे कि भॻवानु कच्छ मच अवतार वठी ईंदो आहे, कुते ॿिली में भॻवानु आहे, कण कण में भॻवानु आहे। लेकिन भॻवानु वाच्य लिखियलु आहे गीता में, त ज़रूरु भॻवानु बि त अची करे वाच्य कंदो हूंदो न। त भॻवानु अची करे कीअं वाच्य कंदो? मुख सां ई त वाच्य कंदा आहिनि न भई, न? हाणे कच्छ मच अवतार खणी वठी अचे, कुते ॿिली में अचे, त हुनजी भाषा त असां सम्झी न सघंदासीं। त भॻवानु पंहिंजी श्रेष्ठ मत हिन सृष्टि ते अची करे ॾींदा आहिनि। मनुष्य चोलो वठी करे ई ॾींदा आहिनि, कंहिं बि जीव जंतु जानवर में न ईंदा आहिनि। सत्यनारायण जी कथा में लिखियलु आहे न, बूढ़ो ब्राह्मण जे रूप में ई भॻवानु ईंदो आहे। ऐं जॾहिं भॻवानु हिन सृष्टि ते ईंदा आहिनि न, त जंहिं शरीर में ईंदा आहिनि उनखे कोटनि में कोई में बि कोई पहचानंदो आहे। हुनजी मत सभु न सम्झी सघंदा आहिनि। भॻवान जी श्रेष्ठ मत सभु न सम्झी सघंदा आहिनि। भॻवान जी श्रेष्ठ मत सम्झण जे लाइ बुद्धि खपे, है न? भॻवान जी श्रेष्ठ मत सम्झण जे लाइ बुद्धि खपे, परमात्मा सां प्रेम खपे। अॼु माण्हू दुनिया वारनि जी मत ते हलनि था, लेकिन भॻवान जी मत अची करे जॾहिं भॻवानु ॾींदो आहे न, त सिर्फ़ु 8 आत्मायूं दुनिया में, सिर्फ़ु 8 आत्मायूं पूरी दुनिया में, सभु धर्म वारनि में बि सिर्फ़ु 8 अहिड़ी आत्मायूं आहिनि जो भॻवान जो मत खे सम्झी करे जीवन में हली सघंदा आहिनि, है न? सिर्फ़ु 8 अहिड़ी आत्मायूं आहिनि जो भॻवान जे मत ते हली करे पंहिंजो जीवन श्रेष्ठ ठाहींदियूं आहिनि। तॾहिं त 8 रतन गायन आहे न, 8 रत्ननि जो, 9 रत्ननि विच में हिकु नवों रतन परमात्मा जो हूंदो आहे। बाक़ी इष्ट देव अष्ट रत्ननि जो गायन छो आहे? छो जो हिन पूरी दुनिया में सिर्फ़ु 8 अहिड़ी आत्मायूं आहिनि जो भॻवान जी श्रेष्ठ मत खे सम्झी करे उन ते हली सघंदियूं आहिनि।
बाक़ी ॾिसो माला 8 GB आहे, 108 GB आहे, 16,108 GB आहे, है न। त पहिरियों 8 रतन, पोइ उन खां पोइ 100 जो मिली करे 108 ठहींदा, पोइ 16,000, 108 त उहो पहिरियों निकिरी विया। त हीअं करे पोइ 9 लख। त सोचो भॻवान जे चए ते हलण बि ॾाढी हिमत खपे, ॾाढी शक्ति खपे। छो जी भॻवान जी पहिरीं श्रेष्ठ मत हूंदी आहे पवित्र ठहो, योगी ठहो, अर्थात मन वचन कर्म शुद्ध रखो, सर्व जे लाइ शुभ भावना कामना रखो, सभिनि जो कल्याण थिए, सभी आत्माउनि जो कल्याण थिए, सभी आत्माऊं मुक्ति, जीवन मुक्ति, पंहिंजे जीवन में दुख अशांति सां मुक्त, पंहिंजे जीवन में सुख शांति वारो जीवन जीअनि। अहिड़ी श्रेष्ठ मत ते हलण वारी आत्माऊं जेकी ख़ुदि बि सदा दुख शांति सां मुक्त रहे, ॿियनि खे बि दुख शांति सां मुक्त करे। त उहो कीअं करे सघंदा आहियूं? जॾहिं असां ख़ुदि सुठी सोच बोल कर्म कंदासीं तॾहिं असां ई स्वयं बि दुख शांति सां मुक्त रहंदासीं, है न। जॾहिं असां ॿियनि जे लाइ बि सुठो सोचंदासीं तॾहिं असांखे दुआयूं मिलंदियूं, तॾहिं असां पंहिंजे जीवन में बि सुख शांति ख़ुशी सां रही सघंदा आहियूं, उहो बि रही सघंदा आहियूं। त परमात्मा जी श्रेष्ठ मत पहिरीं श्रेष्ठ मत आई ही ख़ुदि खे पहिरियों त शरीर न सम्झो, मां हिन शरीर में रहण वारी आत्मा ई मुख सां ॻाल्हायां थी, अखियुनि सां ॾिसां थी, कननि सां ॿुधां थी, हथनि सां कमु करां थी, न पेरनि सां हलां थी। मां आत्मा हिन शरीर जी मालिक आहे, मां आत्मा हिन मन बुद्धि संस्कारनि जी मालिक आहे। मां आत्मा चाहियां त मुंहिंजो मन उहो ई सोचे, मां आत्मा जीअं परमात्मा जी श्रेष्ठ मत मुंहिंजी बुद्धि में हुजे उहो ई बुद्धि निर्णय करे, मां आत्मा उहो ई कर्म करां, मुंहिंजी हर कर्मेंद्री परमात्मा जी श्रेष्ठ मत ते ई हले। त ही परमात्मा जी श्रेष्ठ मत ते ख़ुदि खे आत्मा सम्झी करे ऐं भॻवान खे बि मां कहिड़े रूप में यादि करां? निराकार रूप में। जबकि सभु चवनि था निराकार खे यादि करो, त मां बि निराकार खे ई निराकार जे रूप में ई यादि करां। हुन केरु यादि कंदी? मां आत्मा यादि कंदमि। त भॻवान जी पहिरीं मत आहे ही कि मूंखे सदा ई यादि करो। माण्हू कोई न अजपा जाप जपंदो ई रहंदो आहे मुख में, के माण्हू जो हूंदो आहे न भई एतिरा बार उन्हनि खे मुख में उहो शब्द उच्चारण करिणो पवंदो, त इन सां छा थींदो? तव्हां मुख सां त बिज़ी रहंदव, लेकिन मन में त अलॻि अलॻि वीचार हलंदा रहंदा आहिनि न। माण्हू अभ्यास करे करे थींदो आहे, मन में कुझु ॿियो सोचनि था, मुख सां उहो ई शब्द निकिरे थो, लेकिन मन में उनजो वीचार नथो हले। त गीता में मन मना भव आहे या मुख मना भव आहे? मन मना भव अर्थात भॻवान खे मन सां यादि करो न, मुख सां उच्चारण में कुझु फ़ाइदो थोड़ी थींदो। मन में भॻवान जी अनहद यादि रहे, मन में भॻवान सदा ई यादि रहे, भुलिजे ई न। जीअं कोई ॻाल्हि कंहिंजी ॻाल्हियूं न भुलिजंदियूं ई न आहिनि, छो जी असां हुनखे सोचंदा आहियूं। ईअं थोड़ी थींदो आहे, सोच त ईंदी। कोई माण्हू हली वियो, सम्झो कोई माण्हू ईंदा आहिनि न, माण्हू हिक ॿिए जे घर मिलण वेंदा आहिनि, रहंदा आहिनि, काॾे हिक ॿिए सां गॾु घुमण वेंदा आहिनि, त उहे यादियूं मन में उनजे वीचार ईंदा रहंदा आहिनि। लेकिन अगरि असांखे कमु हूंदो आहे त असां पंहिंजे माइंड खे डाइवर्ट करे पंहिंजे कम में लॻाईंदा आहियूं न, पोइ हुन रीति वीचार कंदा आहियूं न। अगरि असां हुन ई माण्हुनि खे यादि कंदा रहूं त जीवन त हले ई न। अॼु कोई माण्हू शरीर छॾे थो छॾे, माण्हू चए मूंखे त भुलिजे ई नथो न। उहो त भुलिजणु चाहींदा आहिनि, समय अनुसार मन बि नई नई ॻाल्हियूं सोचणु चाहींदो आहे, असांजी बुद्धि बि चाहे थी मां ॿियो कम जे बारे में पंहिंजी बुद्धि लॻायां, लेकिन असां माण्हू मन खे ॿी जॻह टिकण ई नथा ॾियूं। मन त नथो चाहे उहे ॻाल्हियूं सोचूं, लेकिन असां जो मन असां हटाइण ॿियो कम में असां लॻायूं ई नथा।
ॿियो वीचार असां करो ई नथा, ॿिए कम में असां पंहिंजो मन लॻायूं ई नथा न। अॼु दुनिया में ॾिसो माण्हू चईंदा आहिनि असांजे फलाणे शरीर छॾे छॾे हीअं थी वियो, त उहे ई ॻाल्हियूं यादि थी अचनि। पोइ कई माण्हू चईंदा हा ईअं थोरी भुलिजंदो, कम से कम महीनो साल त यादि ईंदी ई सही, लेकिन तव्हां ॿियो कम में मन ई नथा लॻायो न। अगरि माण्हू सोचे बि घर में बि केॾो कमु हूंदो, घर में बि अगरि तव्हां कम में साफ़ सफ़ाई में रोटी में मन लॻाए करे पोइ उहो रोटी ठाहियो, कमु करो, पंहिंजी बुद्धि खे लॻायो, तव्हां उहो ई टीवी ॾिसंदा रहंदा, उते ई उहे सोचंदा रहंदा असां हीअं कंदा हुआसीं हीअं कंदा हुआसीं। हा ठीकु आहे, सम्झो साथ में कंदा हुआ, अॼु हिकु माण्हू घटि थी वियो, लेकिन ईअं सम्झो कोई महिमान आयो हली वियो, हाणे महिमान खे त वञिणो ई हूंदो आहे न, त ईअं सोचो मां गुरू सां गॾु थी करां त अकेलोपन न लॻंदो। मतिलबु ॾाढा सारा तरीक़ा आहिनि। असां पंहिंजो दिमाग़ ॿिए कम में लॻाए छॾूं न, मन में ॿिया वीचार करणु लॻो न, त असां जल्दी सां हुन ॻाल्हियुनि खे भुलिजी सघंदासीं। जल्दी सां भुलिजण में ई सर्व जो फ़ाइदो न, जल्दी सां ॻाल्हियूं भुलिजण में ई फ़ाइदो आहे। पंहिंजे शरीर जे लाइ बि फ़ाइदो आहे त घर वारनि जे लाइ बि फ़ाइदो आहे। छो जी तव्हां हिकु घर में सोचंदा आहियो न त सभु माण्हुनि खे परेशानी थींदी आहे, उहो वाइब्रेशन फैलंदा आहिनि न। घर में ॾिसो हिकु माण्हू अगरि पंहिंजी सोच खे परिवर्तन न करे, उहो ई पुराणी सोच रखे, हिन में सां ईअं कई, हिन में सां ईअं कई, मूंसां ईअं थी वियो, उनजे जीवन में हिन हाणे हेॾी जीवन में एॾो सुठो सुठो थिए थो। लेकिन अगरि कोई माण्हू पुराणी बासी ॻाल्हियूं सोचंदो रहे, उहे ई कंदो रहे, माण्हुनि खे चईंदो रहे, हीअं कंदो रहे, त उनजो जीवन केॾो ख़राबु आहे, है न। जेको माण्हू हुयो उहो त पंहिंजो जीवन जी करे हली वियो न, जेको माण्हू उहो पंहिंजो ॿियो जीवन जीअण हली वियो, जिते बि वियो हूंदो। असां पंहिंजो जीवन छो बिगाड़ूं न भई। कोई माण्हू सोचे कंहिंजे घर में कोई शरीर छॾे हली वियो त हली वियो, हाणे उहो त पंहिंजो जीवन जी करे वियो, पंहिंजा कर्म करे करे वियो। हाणे असां उन्हनि जे बारे में सोचंदा दुखी थींदा रहंदासीं, मन में उहे ई ॻाल्हियूं सोचंदा रहंदासीं, त असांजो जीवन त ख़राबु थी वियो न। कंहिंजे वञण सां उहो त माण्हू आराम सां ॿियो नयो जन्म वठी करे नयो संबंध में, नई ॻाल्हियुनि में, नए उन्हनि में लॻी वियो। असां उहे पुराणी बासी ॻाल्हियूं सोचे करे पंहिंजो जीवन ख़राबु करे छॾियो न। त इहे सोचे सोचे करे न पंहिंजे मन में ॿियूं ॿियूं ॻाल्हियूं, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, कॾहिं कॾहिं छा थींदो, असां त अॻियां वधणु चाहींदा आहियूं, लेकिन माण्हू चईंदा आहिनि अरे इन्हनि जे घर में त हाणे उन्हनि माण्हू शरीर छॾे छॾियो, हाणे घुमनि था, खाइनि था, त छा करो, सॼो ॾींहुं रो वेही। हा अगरि कोई हली वियो त हली वियो, हाणे त असां छा साल ताईं कुझु त्योहार ई न मल्हायूं। माण्हू साल ताईं कुझु त्योहार न मल्हाईंदा, गम ई कंदा रहंदा, फलानो हली वञे करे साल ताईं। उहो त ॿियो जन्म वठी करे ख़ुशियूं थो मल्हाए, जिते उन जन्म वरितो उनजे घर में ख़ुशियूं ईंदियूं कि असांजे घर में ॿार पैदा थियो, हाणे त हिन साल त त्योहार ॾाढो सुठी रीति मल्हाईंदासीं, वैसे बि मल्हाईंदा आहिनि, लेकिन उहो जिते बि उहा आत्मा वेंदी उते ख़ुशियूं थी हलनि। असां हिते वेही गम करूं, उहा आत्मा वेही ख़ुशियूं थी मल्हाए, ऐं असां हिते वेही रहूं, फ़ाइदो। इहे सभु मनुष्य माण्हुनि न रीति रस्म ठाहे छॾी आहे, दुख जी दुनिया ठाहे छॾी आहे। भॻवानु थोरी थो चए दुखी थियो। भॻवानु जेकी सतयुग में दुनिया ठाती हुई न, स्वर्ग जहिड़ी दुनिया भॻवानु ठाती हुई। स्वर्ग जॾहिं हिन सृष्टि ते हूंदो न, हिन ई सृष्टि ते हुयो, कल्ह स्वर्ग हुयो, अॼु नरक आहे, कल्ह वरी स्वर्ग अचण वारो आहे। स्वर्ग जी दुनिया में त कोई माण्हू शरीर छॾंदो त बैंड बाजा वॼंदा आहिनि, कोई नयो जन्म वठंदो त बि बैंड बाजा वॼंदा आहिनि। ऐं हुते कोई शरीर छॾंदो आहे न, त हिते त माण्हू सभु ईअं थींदा आहिनि। उते त हुन डेड बॉडी खे वञी करे शमशान में रखी ईंदा आहिनि, पाणी जलाइण वारा जलाईंदा आहिनि, उहो खणी बि वेंदा,
जीअं डस्टबिन में कचिरो खणण ईंदो आहे न माण्हू, ईअं सतयुग में आहे न ये डेड बॉडी खे ईअं कचिरो सम्झंदा आहिनि, छो जो पुराणो वस्त्र आहे न। डेड बॉडी खे ॾिसी करे माण्हू न रोइण वारो न ड्रिजण वारो बि अगरि हिमत वारो न हुजे त उनखे ॾिसी करे माण्हू ड्रिजंदा आहिनि, रोईंदा आहिनि, अरे छा थी वियो। त मतिलबु सुठी चीज़ न हूंदी आहे, उहो माण्हू उनखे वेही करे अलाए छा छा कंदा रहंदा, सनानु कराईंदा, मालायूं पाईंदा, ईअं उहो असां उनखे विदाई। आत्मा त हली वई, जीते जी करो न, जीते जी त माण्हू करनि नथा, हिक ॿिए जो मुंहुं नथा ॾिसनि। उहो मरण वक़्तु न सभु उन जे आसपास ईंदा, भॻवान जो नाम जपंदा, श्राद्ध कंदा, 12 ॾींहं मिली जुली करे खाईंदा पींदा। वैसे त कोई माण्हू हिक ॿिए जो मुंहुं बि न ॾिसे न, 12 ॾींहं कीअं पूरो परिवार वेही खाईंदो पींदो, शांति सां हलंदो, 12 ॾींहं लड़ाई झगड़ो न कंदो, तू मैं न कंदो। त सदा ईअं रहो न, मरण खां पोइ माण्हू खे शांति ॾियण लाइ मिली जुली करे छो था रहो। जीते जी माण्हू मिली जुली करे रहे न, ख़ुशियुनि सां रहे। जीते जी माण्हू हिक ॿिए जे चए ते हली हा हा करे घर में मिली जुली करे हले त सुठो आहे न। मरण खां पोइ माण्हू एॾी सफ़ाइयूं कंदा, सभु मिलण ईंदा। ईअं त कोई माण्हू कंहिंसां मिलणु अचे चईंदो हीअ छो आई आहे, छा कमु अथसि, हीअ तव्हां सां हीअ छो मिलणु आई आहे। कोई कंहिंखे भाई ई नथो कोई समय, माण्हू हिक ॿिए जे घर में वञण सां ड्रिजे थो, वरी न कुझु चए, वरी न कुझु घुरे। त इहे ॾिसो माण्हू फालतू जा रीति रस्म करे वेठा आहिनि न, दिखावे जो। तंहिंखां त जीते जी परमात्मा चईंदा जो करिणो अथव जीते जी करो। उहो दान बि कंदा न, मरण खां पोइ कंदा। जीते जी जेको कराइणो हुजे न उनजो भाग्य ठहींदो आहे। भई जो आत्मा, भई हाणे शरीर हिकु अचानक ईंदी आहे शरीर छॾण, उहा ॻाल्हि अलॻि आहे। लेकिन सम्झो त असांजी उमिरि थी वई आहे, कॾहिं बि असां शरीर छॾे सघंदा आहियूं, त जीते जी पंहिंजे हथ सां ॾेई वञूं, हुनजो जमा थींदो आहे, हुनजो जमा थींदो आहे। हा भई हीअ जीते जी ॾेई वई, हा पोइ हुनखे ॿिए जन्म में बि सुठी रीति मिलंदो आहे। माण्हू अॼुकल्ह मरदे समय सोचे थो मां बीमार आहियां, मुंहिंजो इहो धन मुंहिंजो पैसो बीमारी में कमु ईंदो। त तव्हां सोचो ई था, भई हिकु थींदो आहे असां बीमारी जे लाइ पैसो कढी रखूं, उहा अलॻि ॻाल्हि आहे। ईअं न सोचो मां बीमारी जे लाइ पैसो कढां, तव्हां पैसा रखो भले, लेकिन सोचो इहे सुठे कम जे लाइ पैसा कम में ईंदा। ईअं न सोचो भई मां बीमार थींदमि त इहे पैसा कमु थींदा, या घर में कोई बीमार थींदो। न, तव्हां पैसा रखो, पर कहिड़ी सोच सां रखो कि इहा पैसो सुठे कम में कमु ईंदो। ज़रूरत किथे पवंदी त कंहिं कम में कमु ईंदो। ईअं न सोचो बीमारी में कमु ईंदो, न त उहो तव्हांजो सॼो धन बीमारी में ई वेंदो आहे। त इहे असांखे सम्झणो खपे। कई माण्हुनि जो हूंदो आहे भई मां अंत में बीमार थींदमि त पैसो कमु ईंदो, हिन करे मरण ताईं बि कंहिंखे न ॾींदा आहिनि न। कंहिंखे लॻंदो आहे ज़रूरत थींदी, उहो ठीकु आहे, लेकिन असां इहे सोचो ई छो। असां सोचो सुठे कम में कमु ईंदो, भले तव्हांजी बीमारी में कमु अचे, लेकिन असां हिन सोच सां हमेशह पैसो रखिणो खपे कि सुठे कम में कमु ईंदो। ऐं तव्हांखे लॻे थो भई आत्मा खे लॻंदो त आहे, पर कॾहिं कॾहिं उनखे के कारणवश आत्मा न बि ॾेई पाईंदी आहे। सम्झो घर वारनि जे कारण, अॼुकल्ह इहे ई आहे न, घर में मुंहिंजो तुंहिंजो, त कॾहिं कॾहिं माण्हू न बि ॾेई पाईंदो, त उहो बि भॻवान भरोसे चलो, जो बि आहे उहो करो। लेकिन परमात्मा चवंदा आहिनि कि माण्हू जीअं दुनिया में माण्हू आहे न कि मरण खां पोइ ईअं कंदा, सभु मिलंदा कंदा, त जीते जी सभु ख़ुशियूं मनायो। अॼुकल्ह कंहिंजो बि भरोसो न आहे, कॾहिं बि कंहिंखे हार्ट अटैक थो अचे, कॾहिं बि कंहिंजो एक्सीडेंट थो थी वञे, कॾहिं बि कंहिंजी कोई बीमारी थी अची वञे। त अॼु आहे कल्ह न आहे, त अॼु जे ॾींहुं ख़ुशियूं मनाए छॾो। अॼु जे ॾींहुं सभु हिक ॿिए सां सुठी रीति ॻाल्हाए ख़ुशी मनायो,
कल्ह सेकेंड जो बि भरोसो न आहे, कल्ह त ॾाढी परे जी ॻाल्हि आहे न। पोइ माण्हू वेही न पश्चाताप थो करे, पछाए थो न, वीचारी सां मां विढ़ियमि, वीचारी खे मां हीअं चईंदी हुअमि, हीअं चईंदी हुअमि, वीचारे खे मां हीअं कयो। त जीते जी ख़ुशी मनायो न, जीते जी सभु मिली जुली करे रहो, जेको तव्हां सां गॾु आहे हुन सां गॾु मिली जुली करे ख़ुशियूं मनायो। कल्ह हुन जे वञण खां पोइ चाहे शरीर छॾे या ॿाहिरि वञे, पोइ माण्हू वेही यादि थो करे, दुखी थो थिए, चए थो मूंखे ॾाढी यादि थी अचे, ऐं साम्हूं ईंदा आहिनि त माण्हू विढ़ंदा रहंदा आहिनि, अखि बाईंदी ई न आहे, मतिलबु साम्हूं मूंखे कोई वणे ई नथो। त इहे पंहिंजे नेचर खे आहे न असांखे चेंज करिणो पवंदो, पंहिंजे नेचर खे असांखे चेंज करिणो पवंदो। अच्छा, मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान सेवा द्वारा ख़ुशी शक्ति ऐं सर्व जी आशीर्वाद प्राप्त करण वारा पुण्य आत्मा ठहो। बाबा चवनि था सेवा जो प्रत्यक्ष वाला ख़ुशी ऐं शक्ति। जो असां सेवा कंदा आहियूं न, तव्हां घर में बि कुझु कमु करो था न, त इहे सोचो मां सेवा थी करां। त सेवा भाव सां सेवा करण सां छा मिलंदो, तव्हांखे ख़ुशी ऐं शक्ति मिलंदी आहे। सेवा जेतिरी कंदा ओतिरो पुण्य जो खातो जमा थींदो आहे। सेवा भाव सां करो त पुण्य जमा थींदो। अगरि स्वार्थ भाव सां कंदा, मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजी ड्यूटी आहे, मुंहिंजी ज़िमेवारी आहे, हिन वीचार सां कमु कंदा न, त तव्हांजो पुण्य जो खातो जमा न थींदो। मन में सेवा भाव हुजे, निस्वार्थ भाव हुजे, कोई इच्छा न हुजे, उहा रीति कमु कंदासीं त सभी आत्माउनि जे दिलि जी जो ख़ुशी में जो संकल्प पैदा थींदा आहिनि न, भई सम्झो त अॼु ॾाढो ख़ुशी ख़ुशी सां घर में सभिनि खे कुझु ठाहे ॾिनो, माण्हुनि बि सभु तव्हां पंहिंजी ख़ुशी सां ठातो। तव्हां ईअं नथा सोचो कि मां इहा ठाहींदमि, सभु ख़ुशि थींदा, सभिनि खे सुठो लॻंदो, सभु मुंहिंजी वाह वाह कंदा, ईअं नथा कर। तव्हां त बसि ठाहे करे सभिनि खे खारायो था। त उन्हनि जे दिलि में जो ख़ुशी थींदी, उन्हनि जे दिलि में जो ख़ुशी थींदी, ऐं जो सुठे सुठा तव्हांखे उहे संकल्प तव्हांखे दुआ ॾींदा कि अरे वाह तव्हां ॾाढो सुठो कयो, असांखे ॾाढो सुठो लॻियो। त इहा उन्हनि जो सुठो सोचण ई असांजे लाइ छा थी वेंदी आहे, दुआ थींदी आहे, आशीर्वाद थी वेंदो। माण्हू चईंदा आहिनि न असांखे आशीर्वाद ॾियो। परमात्मा असांखे चईंदा आहिनि कि तव्हां सभिनि खे निस्वार्थ भाव सां हमेशह कमु करो, सेवा भाव सां, त माण्हुनि जा जो शुद्ध संकल्प हूंदा न, वीचार हूंदा तव्हांजे लाइ, उहे ई तव्हांजे लाइ आशीर्वाद ठही वेंदा। तव्हांखे आशीर्वाद मांगण जी ज़रूरत न पवंदी। तव्हां बसि छा करो, निस्वार्थ भाव, सेवा भाव, निर्विकल्प भाव सां सेवा करो, तॾहिं असांखे ख़ुशी ऐं शक्ति मिलंदी। स्लोगन आहे, मनसा वाचा जी शक्ति सां विघ्न जो पर्दो हटाए ॾियो। असांजे मन में जो फालतू वीचारनि जो विघ्न हूंदो आहे न, भई ईअं न करो, ईअं न थी वञे, ईअं न थी वञे। हा, ध्यानु रखणु, सोचे सम्झी करे कर्म करणु अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन हर ॻाल्हि में असां नेगेटिव सोचूं त हिन जो पर्दो हिन खे हटाए ॾियो, तॾहिं असांजो कल्याण थींदो, तॾहिं कल्याण जो दृश्य ॾेखारे में ॾींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।